अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां सां सिंध जा ॿ नौजवान आहिनि, हिकु पहलवान आहे ऐं हिकु असां वटि मौजूदु आहे। वालेकुम अस्सलाम अदा, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर तबियत सही आहे? अदा छा हाल आहे? माशाल्लाह, हे त माशाल्लाह छा खा लॻो पियो? शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी महिरबानी। माशाल्लाह तबारक अल्लाह। हिते त माण्हू जा वार किरंदा सऊदी अरब में, असांजा नथा किरनि बाबा, नथा किरनि? माण्हू मिड़ई चवंदा आहिनि। छा लॻाए, छा इस्तेमालु कंदा आहियो? कहिड़ो तेल इस्तेमालु कंदा बाबा तेल इहो पाकिस्तानी सरियं जो, सरियं जो तेल। माशाल्लाह, पहलवान तव्हां कहिड़ा? हीअ तो माशाल्लाह तबारक अल्लाह साईं, सिंध जो पहलवान सऊदी अरब में आयो आहे। अञा खां पुछा कंदासीं त भई पहलवानी उते कंदो बि हो त पोइ आख़िर कहिड़ो रीज़न हो, छा सबबु हो सऊदी अरब आयो? घणे टाइम कहिड़े उमिरि में तव्हां पहलवानी उते शुरू कई पाकिस्तान? साईं असां 11 साल खां वठी शुरू कईसीं। 11 साल नंढी उमिरि में? नंढी उमिरि शौक़ु हुयो, कईसीं पहलवानी। मुंहिंजो मामो पाण पहलवान हुयो, उस्ताद कयोसीं। माछी आहे, साजिद अली नालो अथसि। साजिद माछी, उहो तव्हांजो उस्ताद आहे? जी जी, उहो असांजो उस्ताद आहे। मोरे शहर जो आहे, सुठो रांदीगर आहे, प्लेयर आहे। इहा जेका पहलवानी जेका आहे उहा गेम कोडी कोडी? हा, कोडी कोडी इहा कबड्डी या कोडी कोडी, इहा त गेम सिंध जी काफ़ी मशहूरु कल्चर वारी आहे। पोइ इहा आस्ते आस्ते अलाए घटिजी बि वई आहे। बहरहाल तव्हां जॾहिं 18 साल जी उमिरि में? जी जी, असां वटि घटिजी वई आहे हिते सिंध में। बाक़ी पंजाब उनजी वैल्यू आहे, रांदि पंजाब जाम आहे। गुजरावाला मुंहिंजे हा, होॾे जाम आहे। पंजाब लाड़ साइड रांदि जाम आहे। सिंध ॾे बसि ग़रीबत अची वई आहे, जो गुरबत, सभु को माण्हू कमाइण निकिरी विया। हाणे असां एॾा प्लेयर हिते अची आरसी बि था कयूं सऊदी अरब में। सुणा हा, इहा बिल्कुलु हिन ॻाल्हि मां अंदाज़ो थी थो सघे। बिल्कुलु, बहरहाल जे इन में तव्हां आया प्रॉपर, पोइ तव्हांजी कंहिं उस्तादी कई, कंहिं सिखा ॾिनी, कहिड़ी कहिड़ी कीअं सिखा को वरितव न? देसी घी गुजरावाला त खाईंदा आहिनि? देसी घी जी ॻाल्हि आहे। देसी घी जा ड्रम खाधासीं बाइकात सां। माशाल्लाह। ॿियो ॾाढ़ूं, अंगूर, सूप, हिते रख आहे। हर शइ जी रख करणी आहे। शौक़ु जे इश्क सां करिणो आहे त बाक़ाया हर शइ खां हथ मथे करणा आहिनि। रख करणी आहे। वाह, रांदि आहे, शौक़ु आहे। या पहलवानी वॾी ॾुखी ॻाल्हि आहे। इज़त माण्हुनि खां वठणु वॾी ॾुखी ॻाल्हि आहे। जो पंहिंजी वाह वाह करणी आहे त माना महिनत लाज़मी रूह सां करणी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। 4 बजे मामो मुंहिंजो 4 बजे मूंखे उथारींदो हुयो, तेल बेल हणी। फजर जो 4 बजे? हा, फजर जो 4 बजे उथारे वर्जिश कराईंदो हुयो, तालीम ॾींदो हुयो। मामो मुंहिंजो वॾो प्लेयर हुयो, आशिक बिरोही। मामो मुंहिंजो बिरोही आहे राति जो। माशाल्लाह माशाल्लाह। हयात पहलवान? न न जी, हाणे फौत थी वियो आहे। अल्लाह जन्नत नसीब करे। माशाल्लाह, वॾी तव्हां सां माना महिनत उन कई। महिनत कई। तव्हां इहे सभु चीज़ूं छॾे करे सऊदी अरब आयो, छो न पंहिंजो केयर उते ठाहियो? केयर जे कयोसीं, पर हाणे जो ज़िमेदारियूं मथां अची वियूं। अबो फौत थी वियो, पोइ वरी मथां ज़िमेदारियूं अची वियूं। पोइ भला शौक़ु खे खणी पासो कयोसीं। हाणे असां चयो भला रोज़ी कयूं। शौक़ु जे आहे जवानी, अञा त जवानी आहे। वेंदासीं मुल्क। हिते बि तव्हांखे आउं ॾिसां थो करे वाक़ था कयो, भॼो था, तयारी माना हले पई? जी जी जी, तयारी आहे फुल पंहिंजी। बाबा तयारी आहे। जेॾी महिल बि वियासीं मुल्क, वरी शौक़ु खे स्टार्ट कंदासीं। ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह। अदो असां सां ॿियो बि गॾु आहे, लाइक शाक आहे। माशाल्लाह तबारक अल्लाह। कहिड़ा हाल आहिनि? अदो अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ठीकु आहियो? पाण किथां जा? मोरे शहर जा दो पाण। मोरे शहर जा। तव्हां बि? जी हा, मां बि मोरे शहर जो आहियां। मोरे शहर जो दादू ये परियां आहे मुंहिंजे ख्याल में। जी जी हा, सही। दादू ई माना गॾु आहे न? दादू मोर गड़िया पिया आहिनि। गॾिया पिया आहिनि। घणो अर्सो थी वियो सऊदी अरब में? साईं अल्हम्दुलिल्लाह 2.5 साल खनि थी विया आहिनि। कमकार आहे तव्हां न? बसि अल्हम्दुलिल्लाह कमकार सां हुयासीं लागी तो, पर हाणे 2-3 ॾींहं थी विया आहिनि फारिग आहियूं। फारिग आहियो? जी। पाण केरु ॿुधायो? चन्ना। चन्ना अदा आहे, फारिग आहे ऐं खादम कमेटी जो सॉरी पहलवान आहे माशाल्लाह। ऐं हिते बि तयारी इन जी जारी ज़ारी आहे। चन्नो साहिब बि मोरे जो फारिग आहे। अगरि तव्हां वटि का रोज़ी धोज़ी हुजे, कम दम हुजे, त कमेंट सेक्शन में ज़रूरु नंबर छॾिजो। अदो पाण तव्हां सां राब्तो कंदो। वरी वरी तव्हांजूं महिरबानियूं। ऐं इनशाला दुआ कयूं था त तव्हांखे किथे न किथे कमु मिली वेंदो। भाई सिंध जो पहलवान तव्हां को सिंध गवर्नमेंट खां को उते पोइ तव्हां वठो हा न, चऊं त भई असांखे को पहलवानी में असां इंटर थी आहियूं। बाबा तव्हां इहो ॾिसो, मसइलो ईरान जो थियो आहे। तेल हिननि महांगो करे, ही छा ॾींदा असांखे? तव्हां इहो सोचो न। पाण ग़रीबनि जूं हुते दाऊं लॻे पिया आहिनि। ग़रीब खे बुख ते सुता पिया आहिनि। जाचा कनि था, हे असांखे ॾींदा पहलवाननि खे? हे पाण ई बुख था मरनि असांजो मां। इहे छा कंदा? ॻाल्हि आहे। बिल्कुलु भाई, बिल्कुलु इहा ॻाल्हि हिननि जी दुरुस्त आहे। कबड्डी जेको असांजी सिंध जी पुराणी रवायती गेम आहे, बदकिस्मती सां उहो ॾींहं ॾींहुं मरंदी पई वञे। इवन की असांखे त एतिरी नज़र नथी अचे, हिकु दुक अञा बि हिननि जे ॻोठ में थोरी घणी थिए थी। सो हिन नौजवान खे सलाम आहे जेको हिन गेम खे ज़िंदा करण जे लाइ पाण हिते जेको आहे महिनत पियो करे, ऐं हितां महिनत करे खाई पी इनशाला तोखे तमीज़ जुबनियारा खाराए करे तयारु करे मोकिलींदासीं। पोइ इनशाला इनशाला। वॾी वॾी महिरबानी।